अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अॼु पाण पढ़ंदा आहियूं रोल ऑफ ब्रेन इन टेम्परेचर रेगुलेशन जे बारे में। मतिलबु इंसान जे दिमाग़ जो इंसान जे जिस्म जो टेम्परेचर या गर्मीपद रेगुलेट रखण में किरदारु इन जे बारे में पढ़ंदासीं। हाणे ही दिमाग़ जो स्ट्रक्चर आहे जंहिंमें ही हिकिड़ो पार्ट जेको आहे उहो हिन जॻह ते हिन लोकेशन ते ॾेखारियल आहे जंहिंखे हाइपोथैलेमस चइबो आहे। दिमाग़ जो जेकॾहिं तफ़सीली तव्हांखे जाइज़ो वठिणो आहे हुन में कहिड़ा पार्ट आहिनि छा आहे तफ़सीली सम्झणो आहे त हुन में जेको दिमाग़ वारो अलॻि सां लेक्चर आहे उहो तव्हां ॿुधी सघो था। हिते पाण जेको आहे उहो हाइपोथैलेमस ताईं महदूदु रहंदासीं। इन करे जेको टेम्परेचर रेगुलेशन आहे उन में जेको मेन किरदारु आहे उहो हाइपोथैलेमस जो ई आहे। हाणे हाइपोथैलेमस जेको आहे उनखे थर्मोस्टेट ऑफ द बॉडी चइबो आहे। इन करे हीउ जेको आहे इंसान जे जिस्म जो टेम्परेचर सही रखंदो आहे, हिकिड़ी ख़ासि हद में मेंटेन करे रखंदो आहे। थर्मोस्टेट जीअं इस्त्री में लॻल हूंदो आहे या जेके गीज़र हूंदा आहिनि पाणी गरम करण वारा उन्हनि में लॻल हूंदो आहे त उनमें छा ईंदो आहे हीउ जेको आहे उहो टेम्परेचर खे उन्हनि में मेंटेन रखंदो आहे। जीअं इस्त्री आहे उन में जेकॾहिं जाम गरम थियो थी वञे त इस्त्री ऑटोमेटिकली बंदि थी वेंदी आहे, वरी थधी थींदी आहे त पाणे जेका आहे उहा स्टार्ट थी वेंदी आहे। त उहा जेको इहो कमु थींदो आहे उहो थर्मोस्टेट जेको इस्त्री में लॻल हूंदो आहे उन करे थींदो आहे। त इंसान जे जिस्म जो जेको थर्मोस्टेट आहे उहो हाइपोथैलेमस आहे। हाइपोथैलेमस जेकॾहिं गर्मी आहे इंसान जे जिस्म जो टेम्परेचर जेको आहे उहो गरम थो इंसान जो जिस्म जो टेम्परेचर वधणु शुरू थो थिए त हीउ छा कंदो आहे हाइपोथैलेमस प्रोसेस शुरू कराए गर्मी लूज़ कराईंदो आहे, जेको आहे न ज़ाया कराईंदो आहे इंसान जे जिस्म में गर्मी ख़ारिज कराईंदो आहे। ऐं जेकॾहिं ॿाहिरि जो टेम्परेचर जेको आहे उहो जाम थधो आहे, एनर्जी जेकॾहिं बचाइणी आहे त एनर्जी हिकिड़ो त हाइपोथैलेमस बचाईंदो आहे, ॿियो वरी मुख़्तलिफ़ प्रोसेस स्टार्ट कराए ऐं जेको आहे उहो हीट जेको आहे न उहो पैदा कराईंदो आहे। त हाइपोथैलेमस जेको आहे हीट जी फॉर्म में जेको आहे उहो एनर्जी लूज़ बि कराए सघे थो, हीट जी फॉर्म में एनर्जी जेको आहे उहो पैदा बि करे सघे थो, बचाए बि सघे थो। हाइपोथैलेमस जेको आहे उहो जिस्म जे अंदरि सिग्नल वठंदो आहे थर्मो रिसेप्टर खां। थर्मो रिसेप्टर हीट महसूसु करण वारा रिसेप्टर जेके चमड़ी में या जिस्म जे अंदरि हूंदा आहिनि उन्हनि खां सिग्नल वठंदो आहे। ॿियो जेको रत जो जेको टेम्परेचर आहे उहो रत जेको दिमाग़ जे अंदरि वहंदो आहे त उन रत मञा जेको आहे उहो ई गरमाइश महसूसु कंदो आहे। जेकॾहिं गरमाइश में का चेंजिंग आहे त पोइ उन हिसाब सां वरी हाइपोथैलेमस जेको आहे उहो जिस्म में तब्दीलियूं आणींदो आहे। हाइपोथैलेमस हिकिड़े ख़ासि टेम्परेचर ते सेट हूंदो आहे, उन टेम्परेचर खे सेट पॉइंट चइबो आहे। इंसान जे अंदरि जेका सेट पॉइंट आहे उहा 37 डिग्री सेल्सियस या 98.6 डिग्री फ़ारेनहाइट आहे। हाणे हाइपोथैलेमस जेको आहे उहा का बि चेंज डिटेक्ट करे थो। चेंज कहिड़ी हूंदी, या टेम्परेचर जिस्म जो वधे पियो मतिलबु 37 डिग्री सेल्सियस या 98.6 डिग्री फ़ारेनहाइट खां मथे पियो वञे, या टेम्परेचर इन खां घटिजे पियो। ॿिन्ही सूरतुनि में ही के प्रोसेस एक्टिवेट कंदो या स्टॉप कंदो जंहिंसां जेको आहे उहो टेम्परेचर खे वरी उन साॻी सेट पॉइंट ते रखी सघे। मिसाल तौर ते जेकॾहिं गर्मी वधी वई आहे, जिस्म गरम पियो थिए त ही स्वेटिंग पघर थियण जो प्रोसेस शुरू कराईंदो जंहिंसां जिस्म थधो रहे। ईअं वरी जेकॾहिं जिस्म जेको आहे उहो उनखे थधो गरम रहणो आहे, थधो पियो थिए मतिलबु टेम्परेचर जेको आहे उहो लो थी वियो आहे त उन में जीअं थायरॉइड ग्लैंड खे हुकुम कंदो त थायरॉक्सिन हार्मोन रिलीज़ थिए जेको हीट प्रोडक्शन में मुख़्तलिफ़ ज़रियनि खां जीअं फैट आहे उन्हनि जी ब्रेकडाउन मञा हीट जेको आहे उहो प्रोड्यूस कंदो आहे त हीट उन जी मदद सां जेको आहे उहो हीट प्रोड्यूस करे। मतिलबु हीट जेको आहे उहो हाइपोथैलेमस जेकॾहिं ज़रूरत आहे त हीट प्रोड्यूस कराए सघे थो, ऐं जेकॾहिं ज़रूरत न आहे त हीट जेको आहे उहो लूज़ कराए ज़ाया कराए सघे थो। ठीकु आहे, त ईअं ॿिया बि काफ़ी सारा प्रोसेस आहिनि जंहिंसां जेको आहे हीउ जेको आहे उहो टेम्परेचर खे मेंटेन रखंदो हाइपोथैलेमस। हाणे ही 37 डिग्री सेल्सियस या फ़ारेनहाइट में 98.6 डिग्री फ़ारेनहाइट जेको आहे उहो सेट पॉइंट आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे जेको जिस्म जो टेम्परेचर जेको आहे उहो कॉन्स्टेंट हूंदो आहे। तंहिंखां थोरो वधे थो या घटिजे थो त उनखे हाइपोथैलेमस फ़ौरन नॉर्मल करे वठंदो। हाणे फीवर जेको आहे उनखे
बायोलॉजिकल लैंग्वेज में पायरेक्सिया चइबो आहे। फीवर या पायरेक्सिया जो मतिलबु आहे जिस्म जो जेको टेम्परेचर आहे, गर्मी पद आहे, उहो सेट पॉइंट खां मथे हुजे। सेट पॉइंट कहिड़ी 37 डिग्री सेल्सियस या 98.6 डिग्री फ़ारेनहाइट। इन खां जेकॾहिं जिस्म जो टेम्परेचर मथे आहे त पाण चवंदासीं फीवर आहे। ठीकु आहे। फीवर छाजे करे थींदो आहे? फीवर जेको आहे उहो बैक्टीरियल या वायरल या इन खां सवाइ प्लाज़्मोडियम वग़ैरह जेके पैरासाइट वग़ैरह हूंदा आहिनि। पैरासाइट त बैक्टीरिया में बची था वञनि, वायरल पैरासाइट थी थो वञे, पर उन खां सवाइ प्लाज़्मोडियम वग़ैरह आहिनि त उन्हनि जे जेको इन्फेक्शन जे नतीजे में थींदो आहे फीवर। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं टिश्यू इंजरी, टिश्यू डैमेज थिए त उन सूरत में जेको आहे उहो फीवर थी वेंदो आहे। त फीवर जेको आहे उहो हिकिड़ा केमिकल आहिनि जिन खे पायरोजिन चइबो आहे। हिननि पायरोजिन जे रिलीज़ थियण जे करे ही पायरोजिन जेका आहे उहो ब्लड में रिलीज़ थींदा आहिनि। उन खां पोइ हाइपोथैलेमस ताईं पुॼंदा आहिनि। हाइपोथैलेमस छा कंदो आहे, जो जेको बॉडी जो टेम्परेचर आहे उहो सेट पॉइंट खां वधाए छॾींदो आहे। त ही पायरोजिन जेको आहे उन जे रिलीज़ थियण सां ई जेको आहे टेम्परेचर जिस्म जो वधंदो आहे। ही पायरोजिन जेको आहे उहो बैक्टीरियल सेल, बैक्टीरिया में जाम रिलीज़ थींदा आहिनि। ठीकु आहे। टिश्यू इंजरी वग़ैरह जे करे बि जेके उहो रिलीज़ थींदा आहिनि। ऐं हिननि खे माइक्रोफेजिस जेको आहे उहो बि जेको आहे उहो पायरोजिन जेको आहे उहो रिलीज़ कंदो आहे। ठीकु आहे। त हाणे हिननि केमिकल जे रिलीज़ रिलीज़ थियण जे करे जेको आहे उहो जिस्म जो टेम्परेचर हाइपोथैलेमस वधाए ॾींदो आहे। हाणे वधाइण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि? ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त जेको इन्फेक्टिंग पार्टिकल आहे, बैक्टीरिया आहे या वायरस आहे या प्लाज़्मोडियम वग़ैरह आहे, त उन जी ग्रोथ जेका आहे उहा स्टॉप थी वेंदी, उहो जेको आहे न इनहिबिट थी वेंदो। ठीकु आहे। ऐं ॿियो इहो फ़ाइदो आहे त वाइट ब्लड सेल जेके आहिनि उहे एक्टिवेट थी वेंदा, उन्हनि जी एक्टिविटी जेका आहे उहा वधी वेंदी। हाणे हीउ जेको आहे उहो टेम्परेचर जो जेको वधणु आहे उहो शॉर्ट टर्म में जेको आहे उहो फ़ाइदे वारो आहे। पर जेकॾहिं लॉन्ग टर्म में जेकॾहिं टेम्परेचर मुसलसल वधियलु रहे त उन में जेका असांजे जिस्म जा जेके एंज़ाइम आहिनि उहे बि कमु करणु छॾे ॾींदा ऐं इंसान जी जेका आहे उहा डेथ थी सघे थी जेकॾहिं मुसलसल टेम्परेचर हिकिड़े लॉन्ग टर्म में वधियलु रहे त। हाणे पाण ॾिठो त 37 डिग्री सेल्सियस या 98.6 डिग्री फ़ारेनहाइट जेको आहे उहो सेट पॉइंट आहे। इन खां जेकॾहिं वधे थो त उहो फीवर आहे। हिते जेको आहे 39 या 102.2 जेको फ़ारेनहाइट जेको आहे उहो ॾेखारे त मतिलबु हीउ जेको आहे थर्मामीटर में जेकॾहिं हीअ फिगर्स बि अचे, मर्क्यूरी जेको आहे उहो 102.2 ताईं हुजे त मतिलबु 102 जो फीवर आहे फ़ारेनहाइट मां। ठीकु आहे। त डिपेंड कंदो आहे इन्फेक्शन ते। 100, 101, 102, 103 मलेरिया जे इन्फेक्शन में कॾहिं कॾहिं 105 ताईं जेको आहे उहो फीवर जेको आहे उहो थी वेंदो आहे। त मतिलबु इन्फेक्शन ते डिपेंड करे थो त कहिड़ो इन्फेक्शन आहे, उन हिसाब सां जेको आहे न ऐं उन जी सिवियरिटी केतिरी आहे उन हिसाब सां जेको आहे उहो फीवर थींदो आहे। हाणे फीवर जेको आहे शॉर्ट टर्म में फ़ाइदे वारो आहे, पर जेकॾहिं लॉन्ग टर्म में जेको आहे असांजे जिस्म जा पंहिंजा एंज़ाइम जेके आहिनि उहे कमु करणु छॾे वेंदा ऐं ऑर्गन जेको आहे उहो फेल थी सघंदा, त लॉन्ग टर्म में जेको आहे हीउ नुक़सानु वारो। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।